अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरवैया जी ख़िदमत में हिकु बार वरी हाज़िर आहे। अॼु बि असां कुझु अहम ग्रामर जे मौज़ूअनि खे टच कंदासीं, सम्झण जी कोशिशि कंदासीं त जीअं असांखे घटि में घटि ग्रामर जे मैदान में जेकॾहिं केरु सुवाल पुछे त उनखे आसानी सां सम्झी वञे। फ़र्ज़ु कयो इंटरव्यू जे कमेटी रूम में मौजूदु आहियो, हिकिड़ो एक्सपर्ट तव्हां खां पुछे थो त बाबा हिकिड़ो मां जुमिलो ॻाल्हायां थो, तव्हां इनखे थोरो एक्सप्लेन कयो त इन में आहे छा। तव्हांखे चवनि था बाबा मुंहिंजो किताबु को खणी वियो, हाणे मूंखे थोरो इहो क्लियर करे ॿुधायो त इन में ज़मीर कहिड़ो इस्तेमालु थियो आहे, ॿुधायो। तव्हां चवंदो साईं इन में जेको को लफ़्ज़ आहे इहो ज़मीर आहे ऐं इहो ज़मीर आहे मुबहम। तव्हां खां पुछंदा बाबा ज़मीर मुबहम छा आहे, तव्हां चवंदो साईं अहिड़ो ज़मीर जंहिंजे बारे में ख़बर न पवे त इहो कंहिंजे बदिले में अहिड़ो लफ़्ज़ जेको कंहिं ज़मीर जे इस्तेमालु लाइ ख़बर पवे बदिरां कमु अचे, पर इहो ख़बर न पए त कंहिंजे बदिरां कमु आयो आहे, त उनखे असां चवंदासीं ज़मीर मुबहम। तव्हां खां पुछंदा बाबा ज़मीर जा घणा क़िस्म आहिनि। हाणे जॾहिं ग्रामर जा किताब पढ़जनि था पिया त उन में मुख़्तलिफ़ शयूं मिलनि थियूं, पर अथेंटिक ऐं मुस्तनिद जेका ॻाल्हि इन मां कढी सघिजे थी उहा इहा आहे त ज़मीर जा कुल 7 क़िस्म आहिनि। तव्हांखे चवंदा बाबा कहिड़ा कहिड़ा, तव्हां चवंदो साईं ज़मीर ख़ालिस आहे, ज़मीर इशारो आहे, ज़मीर इस्तफ़ाम आहे, ज़मीर मुश्तरिक आहे ऐं ज़मीर मुबहम आहे, ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां ज़मीर जा 7 ई क़िस्म ॻणाए वेंदो। हाणे तव्हांखे चवंदा बाबा ज़मीर ख़ालिस जा भला क़िस्म घणा आहिनि, ज़मीर ख़ालिस जा घणा क़िस्म आहिनि। तव्हां हिकिड़ो सुवालु तव्हां खां पुछनि था पिया। तव्हां चवंदो साईं ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म आहिनि कुल, ज़मीर मुतकलिम, ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर गाइब। हाणे इहो त कॉन्सेप्चुअल अंडरस्टैंडिंग तव्हांजी क्लियर हूंदी त मुतकलिम छा आहे, ख़ालिस छा आहे ऐं पंहिंजो गाइब छा आहे, इहो त बिल्कुलु क्लियर आहे। ज़मीर इशारो, उन जा 2 क़िस्म आहिनि साईं, ज़मीर इशारो क़रीब ऐं ज़मीर इशारो दूर। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हां खां पुछनि था त भला ज़मीर इस्तफ़ाम छाखे था चइजे। तव्हां चवंदो साईं अहिड़ो लफ़्ज़ जेको ज़मीर जे बदिरां कमु अचे ऐं सवालु पुछण जे कमु अचे त उनखे असां ज़मीर इस्तफ़ाम चवंदा आहियूं। जीअं छो, छाजे लाइ, केरु, कहिड़ो, कॾहिं, कीअं, इहे जेके लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था असां, इहे ज़मीर इस्तफ़ाम आहिनि। अहिड़े तरीक़े सां हलंदा वेंदासीं। तव्हां खां वरी ॿियनि ज़मीरनि जे हवाले सां पुछंदा। मिसाल ज़मीर मुतसिल, तव्हां खां पुछंदा बाबा ज़मीर मौसूल ऐं जवाब मौसूल में कहिड़ो फ़र्क़ु आहे। अहम सवालु हूंदो आहे ज़मीर मौसूल ऐं ज़मीर जवाब मौसूल, ऐं इन में अक्सर असांजा दोस्त मुंझी पवंदा आहिनि। असां चवंदासीं ज़मीर मौसूल चवंदा आहियूं मिसाल जे तौर ते ही उहो किताबु आहे जेको मूं ॻोल्हियो पिए। हाणे तव्हांखे इहो जुमिलो ॾींदा, तव्हांखे चवंदा बाबा ही उहो किताबु आहे जेको मूं ॻोल्हियो पिए। हाणे मूंखे ॿुधायो त इन में कहिड़ो ज़मीर इस्तेमालु थियल आहे। तव्हां चवंदो साईं हाणे इहो किताबु इहो जेको लफ़्ज़ आहे इहो त थी वियो साईं सिफ़त ज़मीरी। हाणे जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, इहो जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे इहो आहे ज़मीर मौसूल। तव्हांखे चवंदा बाबा उहो की कजे जो वसंदीअ वेल कमु अचे। हाणे इन जुमिले में ॿुधायो त कहिड़ो ज़मीर इस्तेमालु थियल आहे। तव्हां चवंदो साईं जेको वसंदीअ वेल कमु, जेको लफ़्ज़ आहे इहो ज़मीर मौसूल आहे। अच्छा, ज़मीर मौसूल जो वरी ॿियो आहे जवाब मौसूल, यानी ही मिसाल जे तौर ते जेका करणी सा भरणी। हाणे हिकिड़ो जुमिलो आहे जेका करणी सा भरणी, यानी जेका करणी माना जेका ज़मीर मौसूल आहे, सा उनजे जवाब में इस्तेमालु थिए थी त इहो जवाब मौसूल आहे। जीअं तूं चवंदे ईअं कबो, यानी जीअं मौसूल आहे ज़मीर ऐं तीअं उनजे जवाब में कमु अचे थी त इहो जवाब मौसूल आहे। जेको पोखींदे सो लुणंदे। हाणे जेको लफ़्ज़ मौसूल आहे, ज़मीर मौसूल आहे, ऐं जेको पोखींदे सो जेको लफ़्ज़ आहे उहो आहे ज़मीर जवाब मौसूल। अहिड़े तरीक़े सां मुबहम मौसूल इहे कॉन्सेप्चुअल अंडरस्टैंडिंग तव्हांजी बिल्कुलु क्लियर हुजणु खपे। अच्छा, अहिड़े तरीक़े सां जेको ज़मीर जो हिकिड़ो क़िस्म आहे ज़मीर मुश्तरिक। मुश्तरिक माना गंढियल, शरीक थियणु। माना इहो जेको आहे ज़मीर, उहो हिकु अहिड़ो ज़मीर आहे जेको हिक ॿिए ज़मीर सां गॾिजी ईंदो आहे ऐं उनखे ज़ोर वठाइण लाइ कमु ईंदो आहे ऐं मफ़ऊल थी कमु ईंदो आहे। जीअं मिसाल जे तौर ते मां हिकिड़ो जुमिलो ॻाल्हायां थो, तव्हां घबरायो न, मां पाण तव्हां वटि ईंदुसि। हाणे मां पाण, ज़ाहिर मां जेको आहे उहो छा आहे, उहो ज़मीर आहे, ठीकु आहे।
ऐं पाण इहो बि ज़मीर आहे, पर इहो कंहिंसां गॾिजी आयो आहे, मुश्तरिक थी आयो आहे कंहिंसां, मां सां। यानी इहो जेको पाण लफ़्ज़ आहे इहो ज़मीर जेको मां आहे उनखे ज़ोर वठाइण लाइ कमु आयो आहे ऐं उनजो मफ़ऊल थी कमु आयो आहे। मां पाण तव्हां वटि ईंदुसि, असां ख़ुदि इन ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं। ख़ुदि पाण ऐं ख़ुदि वारा जेके लफ़्ज़ आहिनि इहे जॾहिं बि कंहिं ज़मीर सां गॾिजी ईंदा आहिनि त असां चवंदासीं इहे ज़मीर मुश्तरिक आहिनि। तमामु सवला कॉन्सेप्ट्स आहिनि, बसि थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा त बाबा हिकिड़ो ॿियो ज़मीर आहे, ज़मीर मुतसिल, उनखे तव्हां छो नथा भला ॻंढियो? ज़मीर जे क़िस्मनि में आहे छा ज़मीर मुतसिल? तव्हां चवंदो साईं ज़मीर मुतसिल, मुतसिल माना ॻंढींदड़, ॻंढे वेंदड़, ॻंढियल। ऐं हिन खे ज़मीर खे असां ज़मीर जे क़िस्मनि में इनजे करे नथा ॻंढियूं जो माहिरनि जो ख़्यालु आहे त इहो जेको ज़मीर मुतसिल आहे यानी इहे ज़मीरी पछाड़ियुनि सां ॻंढियल आहे ऐं ज़मीरी पछाड़ियूं बुनियादी तौर ते ज़मीर ख़ालिस जो हिसो आहिनि, छाकाणि त इहे ज़मीर ख़ालिस जे टिनी क़िस्मनि सां गॾिजी ईंदियूं आहिनि। अच्छा, तव्हांखे चवंदा अच्छा पोइ भला इन जा मिसाल ॾींदो त इहे कंहिं कंहिं ज़मीरी पछाड़ियूं जेके आहिनि छा? तव्हां चवंदो साईं ज़मीरी पछाड़ियूं बुनियादी तौर ते अहिड़ियूं पछाड़ियूं आहिनि जेके कुझु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि ॻाल्हाइण जा, उन्हनि लफ़्ज़नि सां ॻंढिजी ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि में ज़मीर जो इस्तेमालु ॾेखारिबो आहे। तव्हांखे चवंदा बाबा इहे ज़मीरी पछाड़ियूं कंहिं कंहिं सां गॾिबियूं आहिनि, तव्हां चवंदो साईं इहे इस्मनि सां बि गॾिजी ईंदियूं आहिनि, इहे फ़इलनि सां बि गॾिजी ईंदियूं आहिनि, इहे सिफ़तुनि सां बि गॾिजी ईंदियूं आहिनि, इहे हरफ़ जर सां बि गॾिजी ईंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां इहे ज़रफ़ सां बि कॾहिं कॾहिं गॾिजी ईंदियूं आहिनि। हाणे उन जा मिसाल तव्हांजे ज़हन में हुजणु खपनि। तव्हांखे मां दावत ॾियां थो, तव्हां इन्हनि ज़मीरी पछाड़ियुनि खे ज़रूरु मुताले हेठि आणिजो। इहे तमामु कम जूं आहिनि, इहे तव्हां इन्हनि जे बारे में तव्हांखां सवाल ज़रूरु पुछंदा। तव्हां चवंदो साईं इस्म सां इन जे करे इन ॻंढिबियूं आहिनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ो मिसाल तव्हांखे चवंदा, मिसाल ॾेई सम्झा। तव्हां चवंदो साईं पुटम माना मुंहिंजो पुटु, पुट हंस यानी हुनजो पुटु, ठीकु, ऐं पुट ई यानी तुंहिंजो पुटु। हाणे इहे जेके आहिनि इहे इस्म आहिनि जिन में असांजी पछाड़ी लॻी। हीअं जी पुटम माना मुंहिंजो पुटु, पुट ई यानी तुंहिंजो पुटु, पुट हंस यानी हुनजो पुटु, पिणस यानी हुनजो पीउ, पिणे यानी तुंहिंजो पीउ, पिणव माना तव्हांजो पीउ, पिणम माना मुंहिंजो पीउ। अहिड़े तरीक़े सां चाचहंस, चाचम, ॾाॾम, ॾाॾहंस, ॾाॾही। हाणे इहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे इस्म सां गॾु ॻंढिजनि था ऐं ज़मीरी पछाड़ी तौरु अचनि था ऐं असां चऊं था त इहे इस्म सां ॻंढिया। अहिड़े तरीक़े सां फ़इलनि सां बि ज़मीरी पछाड़ियूं गॾिबियूं आहिनि। जीअं मिसाल लिखियूं माना मूं लिखियो, पढ़ियुमि मूं पढ़ियो, पढ़ियाई हुन पढ़ियो, पढ़ियुसि हुन पढ़ियो, पढ़ियसि माना हाणे फीमेल थी ॻाल्हाए, मां पढ़ियसि या पढ़ियसि यानी मां पढ़ियुमि माना फीमेल, मुज़किर ऐं मुअनस जे सीगे में पढ़ियसि ऐं पढ़ियुसि जो कॉन्सेप्ट, ठीकु आहे। पढ़ियाई, लिखियाई, ॻाल्हायाई। हाणे इहे तव्हां ॾिसंदो त इहे ज़मीरी पछाड़ियूं इस्तेमालु थियूं कंहिंसां, फ़इलनि सां। अहिड़े तरीक़े सां हरफ़ जर सां खाउंसि, खाउंसि, वटाउंसि, तव्हां ॾिसंदो त इहे हरफ़ जर सां इस्तेमालु थिया। वटम हुन वटि, वटसि हुन वटि, वटम मूं वटि। अहिड़े तरीक़े सां वटनि माना हुननि वटि। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसंदो, तव्हां ज़ाहिरा सिंधी अदब जा शागिर्द आहियो ऐं उस्ताद थियण तरफ़ वञी रहिया आहियो, ॾाढा कॉम्पिटेंट माण्हू आहियो, पर हिननि नंढियुनि नंढियुनि कॉन्सेप्ट्स खे ज़रूरु ज़हन में रखिजो त जीअं किथे इन कॉन्सेप्ट्स में तव्हां फासो न। जेकॾहिं तव्हां फासी पवंदो त पोइ इंटरव्यू वठंदड़ तव्हांजे लाइ का सुठी राय क़ाइमु न करे सघंदो, छो त ग्रामर यानी बेसिक आहे। पोइ हू तव्हांजा नंबर घटाए वधाए सघे थो पंहिंजी मर्ज़ीअ सां। इन जे करे लतीफ़ साईंअ मां को लफ़्ज़ नथो अचे, परवाह न आहे, उहो इंटरव्यू वठंदड़ उनखे अफोर्ड करे वेंदो, चवंदो ठीकु आहे हाणे लतीफ़ साईं समुंड आहे, हाणे उन मां जेकॾहिं ॿार खे न आई ॻाल्हि त ख़ैरु आहे, का ॻाल्हि न आहे, थोरो सॉफ्ट कार्नर पैदा कंदो तव्हांजे लाइ। पर ग्रामर जा इहे जेके नंढड़ा नंढड़ा कॉन्सेप्ट आहिनि, इन में जेकॾहिं अव्हांजी कचाई हूंदी त उनखे हू अफोर्ड करण लाइ तयारु न हूंदो, चवंदो यार हीअ त माराईंदो, हीअ त ॿारनि खे उबतो पढ़ाईंदो। त इन जे करे इन ते थोरो फोकस कजो। मुंहिंजी तव्हांखे हमदर्दाना सलाह आहे, प्यार सां ॾाढी, त तव्हां ग्रामर जे कुझु कॉन्सेप्ट्स खे सम्झो। जेतोणीकि ग्रामर एॾो कॉम्प्लिकेटेड आहे जो माण्हू पढ़े थो त दिमाग़ फ्री थो वञे पियो, पर बहरहाल उन जे बावजूदि बि हिकिड़ी निहायत ई नंढड़ी सही, मुख़्तसिर सही, हिकिड़ी पूरी जामे क़िस्म जी अंडरस्टैंडिंग तव्हांखे ग्रामर जे हवाले सां
हुजे। असां ईंदड़ कुझु शयुनि में आहिस्ते आहिस्ते ज़माननि खे बि खणी ईंदासीं ऐं ॿियनि कॉन्सेप्ट्स खे बि खणी ईंदासीं। उमेदु आहे त अव्हांजा कॉन्सेप्ट्स ग्रामर जे हवाले सां मुंहिंजी हिकिड़ी नंढी एफर्ट सां बहितर थींदा ऐं मूंखे इहा उमेदु आहे त मुंहिंजूं हीअ जेके वीडियोज़ आहिनि या मुंहिंजी जेका कोशिशि आहे उहा अव्हां जे लाइ कुझु कारगर साबित थींदी। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿी वीडियो में कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। सो जॾहिं पेर तेॾां ख़ैर।